नाज़रीन अवामी न्यूज़ पारा आवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी में क़ौमी शाहराह बाईपास भरिसां टालर कराची वासी कार ड्राइवर ऐं मोटरवे पुलिस ऑफिसर ऐं हिक ॿी बीठल कार जी मुसाफ़िर मथां चढ़ी वियो। कार ड्राइवर काशिफ यूसुफाई मौके ते चिपाटजी फोत। मोटरवे पुलिस आशिक अली टांवरी ऐं कार में सवार मुसाफ़िर मुनीर अहमद सख्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस कार ड्राइवर जी लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ भरिया अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मी मोटरवे ऑफिसर ऐं मुसाफ़िर ॻणती जोगी हालत में नौशरो फेरोज़ ऐं नवाबशाह अस्पताल में रेफर कया विया आहिनि। नाज़रीन अवामी न्यूज़ पारा आवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी में क़ौमी शाहराह बाईपास भरिसां टालर कराची वासी कार ड्राइवर ऐं मोटरवे पुलिस ऑफिसर ऐं हिक ॿी बीठल कार जी मुसाफ़िर मथां चढ़ी वियो। कार ड्राइवर काशिफ यूसुफाई मौके ते चिपाटजी फोत। मोटरवे पुलिस आशिक अली टांवरी ऐं कार में सवार मुसाफ़िर मुनीर अहमद सख्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस कार ड्राइवर जी लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ भरिया अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मी मोटरवे ऑफिसर ऐं मुसाफ़िर ॻणती जोगी हालत में नौशरो फेरोज़ ऐं नवाबशाह अस्पताल में रेफर कया विया आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो भरिया सिटी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अली हैदर कलोड़े खां। जी अली हैदर, हिन हवाले खां तव्हांखे कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी हाँ, मां ॿुधाईंदो हलां त भरिया सिटी क़ौमी शाहराह ऐं बाईपास भरिसां टालर कराची वासी कार ड्राइवर ऐं मोटरवे पुलिस ऑफिसर ऐं हिक ॿी बीठल कार जे मुसाफ़िर मथां चढ़ी वियो। कार ड्राइवर काशिफ यूसुफाई मौके ते चिपाटजी फोत। मोटरवे ऑफिसर आशिक अली टावरी ऐं कार में सवार मुसाफ़िर मुनीर अहमद ज़ख़्मी थी पिया। पुलिस कार ड्राइवर जे लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ भरिया अस्पताल पहुचायो। ज़ख़्मी मोटरवे ऑफिसर ऐं मुसाफ़िर ॻणती जोगी हालत में नौशरो फेरोज़ ऐं नवाबशाह अस्पताल में रेफर। रोड ते अॻु थियल मामूली हादसे बाबति कार ड्राइवर ऐं मोटरवे ऑफिसर गॾिजी ट्रालर ड्राइवर सां ॻाल्हियूं करण दौरान पोयां ईंदड़ ॿियो ट्रालर संदन मथां चढ़ी वियो ऐं फोती ड्राइवर कराची जो रवासी आहे। केपी खां कराची में सवारी खणी वञी रहियो हुयो। ॿिन्ही ट्रालर खे पुलिस ड्राइवर समेत तहवील में वठी छॾियो। जी महिरबानी अली हैदर कलोड़ा तव्हांजी वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ।